नाज़रीन मुसलसल बरसात अचण खां पोइ जेकी ठरी मीराज जी सूरत हाल आहे उहा ॾिसो पिया जेको पाणी बरसाती पाणी आहे उन निकारण लाइ के बि क़दम न पिया खयां वञनि। इन हवाले सां जेके शहरी आहिनि या जेके इलाइक़े वासी आहिनि उन छा चवणु अचो त उन्हनि खां पुछूं। का शइ न आहे, जेको हितां अचे थो हितां चूंडियल निकितो बि निमाईंदो आहे, वोट वठी निकितो हलियो थो वञे। इन्हनि वटि केतिरा पंहिंजा झटा पियल आहिनि, सिर्फ़ु उहा सिर्फ़ु झटा उहे पंहिंजे इस्तेमाल लाइ अथनि, कंहिं ग़रीब अवाम लाइ न आहिनि हिननि जा। सर असां इहो था चऊं बरसाति जेकी थियो मींहुं आहे, शहर में पाणी 3-4 फुट बीठो, को बि शहर जो मालिक न आहे। अहिड़ी हालति ॾिठो माण्हू पेशेंट गॾु पिलाइण ख़बर नथी पए किथां केरु अचनि, का शहर सिस्टम सम्झ में नथो अचे। के माण्हू घणेई वीचारा ख़ौफ़ थी विया आहिनि। सरकार खे गुज़ारिश आहे त जेको ठरी मीरा जो पाणी कढाइनि, नीरज कॉलोनी खबड़े ॻोठ इहे सभु असां ॿुधूं था पिया हिते शहर सॼो ॿुधी वियो आहे। महिरबानी कयो जेतिरो थी सघेव हिते वाह घर में आहे हिते झटा आणो, झटनि जे ज़रिए जेको आहे पाणी निकिरंदो ॿाहिरि न निकिरी सघंदो। असांजा ॿार नंढा नंढा त मरी वेंदा, बुख ते मरी वेंदासीं। भुॻा किरी पिया आहिनि, असां ॿिए यारो मददगार वेठा आहियूं, असांजी ख़ुदा रख मदद कई वञे। असां टियों ॾींहुं अॼु सर ईअं वेठा आहियूं, उहो मदद कई वञे असांजी ग़रीबों। नाज़रीन ठरी मीरा शहर वासियुनि जा वीचार ॿुधा। उन्हनि जो चवणु आहे त मुसलसल बरसाती पाणी बीहण करे उन्हनि जी ज़िंदगी अज़ाब थी वियो आहे ऐं उन्हनि जा बेघर थी विया आहिनि। केतिरा ई घर ढही पट थी विया आहिनि, पर इन हवाले सां के बि क़दम न पिया खयां वञनि। हिननि मुतालबो कयो आहे त असराइता क़दम खयां वञनि। कैमरामैन टीम सां गॾु हफ़ीज़ शरफ सिंधी न्यूज़ ठरी।